अस्सलाम वालेकुम। कानून नंबर ॿियो, लॉ नंबर ॿियो, मुस्तकिल जोड़ जग वारो क़ाइदो या हिनखे असां मुक़रर थियल निस्बतुनि वारो क़ाइदो चवंदा आहियूं। ही क़ाइदो 1799 में लुइस प्राउस नाले साइंटिस्ट ॾिनो जंहिंजो तालुक़ु फ्रांस सां। हिन जे चवण जे मुताबिक़ त जेको कंपाउंड हूंदो आहे, कंहिं बि कंपाउंड जा मुख़्तलिफ़ सैंपल्स जेके हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ नमूना हूंदा आहिनि, उन्हनि उहे साॻिए अंसरनि जा ठहियल हूंदा आहिनि ऐं उन्हनि में जेको मास हूंदो आहे अंसरनि एटमनि जो उहो बि साॻियो रहंदो आहे ऐं उनजी जेकी निस्बत हूंदी आहे साॻी हूंदी आहे, मख़सूस हूंदी आहे, डेफिनेट हूंदी आहे, उहा चेंज न आहे थींदी। जीअं मिसाल तौरु पाणी, हाणे पाणी तव्हां किथां बि खणंदव, चाहे लेबोरेटरी में तैयार कयो, चाहे कंहिं वाह मां खणो, नलके जो खणो, कंहिं किथां बि पाणी खणो, पर उन जो जेको फार्मूलो हूंदो उहो H2O हूंदो, मतिलबु त उन में जेके एलिमेंट शामिल हूंदा, हिकु हाइड्रोजन जा ॿ एटम ऐं ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम शामिल हूंदो ऐं उन जेको मास रेशो हूंदो 2:16 या 1:8 हूंदो। मतलब इन खां अलावा चेंज नथो थी सके। एग्जांपल नंबर ॿियो ॾिसो, सोडियम क्लोराइड। एंड सोडियम क्लोराइड जॾहिं तव्हां खणंदा त सोडियम क्लोराइड में हमेशा सोडियम एलिमेंट ऐं क्लोरीन एलिमेंट हूंदा। कंहिं बि कंपाउंड जा जेके मुख़्तलिफ़ सैंपल्स हूंदा उहो साॻियनि एलिमेंटनि जा ठहियल हूंदा ऐं उन में अंसर जो तादाद जेको हूंदो साॻियो हूंदो, अंसर साॻिया हूंदा ऐं उन जो मास रेशियो जेको हूंदो उहो बि साॻी। इन लॉ पेश करण खां बाद में स्वीडन जो साइंटिस्ट हुयो, सूडान जो साइंटिस्ट हो जंहिंजो नालो हो ब्राज़िलियस, जॉन जेकब ब्राज़िलियस। जॉन जेकब ब्राज़िलियस उन कानून खे, उन लॉ खे वेरीफाई कयो। कहिड़े तरीक़े सां वेरीफाई कयो? हिन कुछ एक्सपेरिमेंट कया। एक्सपेरिमेंट नंबर 1 में हिन लीड शीहो जंहिंखे चवंदा आहिनि, लीड जा 10 ग्राम रिएक्शन करायो सल्फर जे 1.56 ग्राम सां। जॾहिं रिएक्शन थियो त लीड सल्फाइड असांखे 11.56 ग्राम मिलियो। उन खां बाद हिन छा कयो त लीड जा 18 ग्राम हिन इस्तेमालु कया, जॾहिं त सल्फर जो जेको मास हुयो मख़सूस रहियो, साॻियो रहियो, उन में का बि चेंज न आई, 1.56 ग्राम। रिएक्शन कंप्लीट थियो त हिन खे 11.56 ग्राम सल्फर मिलियो, जॾहिं त 8 ग्राम लीड बची वियो, शीरो बची वियो। हाणे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त लीड सल्फाइड हिते बि 11.56 ग्राम ठहियो आहे, हिते बि 11.56 ग्राम ठहियो आहे। हिन जो मक़सदु छा हुयो? हिन जो मक़सदु इहो हुयो कि जॾहिं बि लीड सल्फाइड ठहंदो या रिएक्शन कंदो, 10 ग्राम लीड जा ऐं 1.56 ग्राम सल्फर जा रिएक्शन कंदो त लीड सल्फाइड ठहंदो, पर उन जो जेको मास हूंदो, एलिमेंट साॻिए हूंदा, एलिमेंटनि में का चेंज न ईंदी, न वरी मास में का चेंजिंग ईंदी, न वरी उन जे वज़न में का चेंजिंग ईंदी। त जेको लीड सल्फाइड ठहियो उहो 11.56 ग्राम ठहियो, 11.56 ग्राम। जॾहिं त सेकेंड में जॾहिं लीड वधायो त एक्स्ट्रा लीड जेको हिन इस्तेमालु कयो, इहो प्रूफ करण जे लाइ त एक्स्ट्रा लीड छा एक मास एक्स्ट्रा ठही सघे थो लीड सल्फाइड में। जॾहिं हिन रिएक्शन करायो त रिएक्शन मां साफ़ तौर ते इहो ॾिसी सघे थो त जेको एक्स्ट्रा लीड, वाधू लीड इस्तेमालु कयो वियो उहो बची वियो। हाणे इन मां इहो साबित थिए थो त जेके मुख़्तलिफ़ सैंपल ठहिया, हाणे ॾिसो लीड सल्फाइड जा 2 सैंपल ठहिया, हिकिड़ो ही सैंपल ठहियो, ॿियो ही सैंपल ठहियो, ही अलॻि रिएक्शन में ठहियो, ही अलॻि रिएक्शन में ठहियो, त जेको मास हिन लीड सल्फाइड में ठहियो उहो साॻी हिन लीड सल्फाइड में ठहियो। त चवण जो मक़सदु इहो आहे त केमिकल रिएक्शन कहिड़े बि क़िस्म जो हुजे, कंपाउंड जेको ठहंदो उन जा मुख़्तलिफ़ सैंपल ठहनि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उहे कंपाउंड ठहनि, त उन कंपाउंडनि में एलिमेंट साॻिया हूंदा ऐं उन्हनि एलिमेंटनि जो जेको मास रेशियो हूंदो उहो साॻियो रहंदो, उहो तब्दील न थींदो। जहिड़े तरीक़े सां तव्हां पहिरीं पाणी जो एग्जांपल वरितो, हिकिड़ो सिंपल एग्जांपल, उन में ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन हमेशा साॻी यूज़ थींदी हिकु मॉलिक्यूल में, हिकु कंपाउंड में, उन जे मुख़्तलिफ़ सैंपल्स में वधीक यूज़ न थींदी। सो इहो हुयो अॼु जो टॉपिक। इंशाअल्लाह हिकु नई टॉपिक सां